अस्सलाम वालेकुम दोस्तों, आया अवां जो पंहिंजो बशारत समूह। अॼु मूंसां गॾु सिंध जी भलोड़ अदाकारा सखर सां संदसि तालुका, वादी मेहराण जी आर्टिस्ट आहे, ॾाढी सुहिणी आर्टिस्ट आहे, दिलि सां कमु कंदी आहे ऐं खाकनि में असां चेंजिंग रखंदा आहियूं। मूंसां गॾु अॻु में लॾो पाॾे ते बि कमु कयो हुअईं ऐं मूंखे वेझो बि आहे, खैरपुर में शूट कयां पियो। पोइ मूं मुर्क खे दावत ॾिनी ऐं उन दावत क़बूल कई। मां हिन जो थोराइतो आहियां जंहिं माई टीवी जे चैनल जे लाइ कमु करण जे लाइ हाम भरी त आउं तव्हां सां कमु कंदसि। मुर्क या अली मदद मौला अली मदद, छा हाल आहे? ठीकु आहियो? फर्स्ट क्लास, अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह पाक जो करम। मुर्क माई टीवी यूट्यूब चैनल आयो आहे जेको फेसबुक ते बि हले थो पियो। जी जी। उन में रुस्तम लक साहब ऐं फरीद कटपर साहब ॾींहुं राति महिनत करे रहिया आहिनि सिंधी अवाम खे टहकनि ॾियण जे लाइ। बिल्कुलु, मां ॾिसंदी आहियां रुस्तम लक ऐं फरीद कटबर साहब जी घणी महिनत आहे ऐं मां पंहिंजे घर में 2-3 ॾींहं अॻु में जेके तव्हां इहे खाका कया हुया सो मां ॾिठा हुया, मुंहिंजी फैमिली बि ॾिठा, तमामु घणो खिलियासीं ऐं मुंहिंजो पर्सनली बि शौक़ु हुयो त मां इन्हनि जेका खाकनि में कमु कया ऐं फाइनली अॼु मां हिते आहियां ऐं मां कमु करणु आई आहियां तव्हां सां। मूंखे ॾाढी ख़ुशी आहे ऐं अलाह कंदो असां सभिनी जी महिनत रंग लाहींदी। ऐं जेको आहे सो माई टीवी खे सब्सक्राइब कयो, बेल आइकन खे प्रेस कयो प्लीज़। थैंक यू सो मच। मुर्क अॼु जेके असां खाका कंदासीं उन में तव्हां मुख़्तलिफ़ किरदार कंदव ऐं अॻु में बि मुख़्तलिफ़ किरदार कया अथव, पर हीउ जेको हिन वक़्तु असां प्रोग्राम कयूं पिया माई टीवी जे लाइ, त अॻियां मथां हिकिड़ी सीरियल बि अचे थी माई टीवी जी मज़ाया, उहा सादिक चांडियो लिखे पियो, आउं डायरेक्ट कंदुसि। उन सीरियल में हिकिड़ो साइड किरदारु आहे, उहो अॼु ई मां तव्हांखे आशे छॾियां त तव्हां क़बूलु कंदव? बिल्कुलु, छो न कंदासीं। असांजी ख़ुशनसीबी आहे जो असां माई टीवी जे चैनल ते कमु कंदासीं ऐं तमामु माण्हू ॾिसंदा आहिनि ऐं घणो ई खिलंदा आहिनि, घणो उन्हनि खे इंटरटेन थींदा आहिनि ऐं असांखे ॿियो छा खपे जो असां सां माण्हू तावन करनि। ॾिसंदड़नि जे लाइ को मुहबत भरियो पैगाम? बसि ॾिसंदड़नि लाइ इहो ई आहे त बसि असांखे सपोर्ट कंदा कयो। असांजी घणी महिनत हूंदी आहे, तव्हां त सिर्फ़ु वेही करे व्यूज़ ॾींदा आहियो, ॾिसंदा आहियो। असांजी हिन में इन जे पोयों घणी महिनत हूंदी आहे, घणा डायरेक्टरनि जी महिनत हूंदी आहे, आर्टिस्टनि जी महिनत हूंदी आहे, घणो कमु हूंदो आहे। त तव्हांखे सिर्फ़ु एतिरो ई चवणु चाहींदो त चवंदमि त सिर्फ़ु लाइक कयो, कमेंट्स कयो, सब्सक्राइब कयो। महिरबानी मुर्क। जीअं त हीअ असांजी मुर्क सखर जी आर्टिस्ट जंहिं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो, सलामत हुजो, आबाद हुजो। वरी कंहिं नए अदाकार सां गॾु मां तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदुसि। महिरबानी।